पिया कराची पुलिस नालेवारी समाजी कारकुन ऐं रकासा शीमा करमाणी समेत केतिरनि औरतुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। माहिरनि जे आलमी दिहाड़े ते रिथियल प्रेस कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ ईंदड़ शीमा करमाणी ऐं ॿिनि औरतुनि खे रोकियो वियो। पुलिस तरफ़ां प्रेस क्लब ईंदड़ वेंदड़ रस्तनि जी नाकाबंदी करे वॾे अंग में अहलकार मुक़रर कया विया आहिनि। अवां खे ख़बर ॾियूं पिया कराची पुलिस नाले वारे समाजी कारकुन ऐं रकासा शीमा करमाणी समेत केतिरनि औरतुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। माहिरनि जे आलमी दिहाड़े ते रिथियल प्रेस कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ ईंदड़ शीमा करमाणी ऐं ॿिनि औरतुनि खे रोकियो वियो। पुलिस तरफ़ां प्रेस क्लब ईंदड़ वेंदड़ रस्तनि जी नाकाबंदी करे वॾे अंग में अहलकार मुक़रर कया विया आहिनि। अवां खे ख़बर ॾियूं पिया कराची पुलिस नाले वारी समाजी कारकुन ऐं रकासा शीमा करमाणी समेत केतिरनि औरतुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। माहिरनि जे आलमी दिहाड़े ते रिथियल प्रेस कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ ईंदड़ शीमा करमाणी ऐं ॿिनि औरतुनि खे रोकियो वियो। पुलिस तरफ़ां प्रेस क्लब ईंदड़ वेंदड़ रस्तनि जी नाकाबंदी करे वॾे अंग में अहलकार मुक़रर कया विया आहिनि। तफ़सील मलकुनासी कराची मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर फयाज़ चांडियो खान जी। फयाज़ चांडियो आगाह कजो। अॼु कराची प्रेस क्लब में मां जे आलमी ॾियार जे हवाले सां कराची प्रेस क्लब में शीमा करमानी तरफ़ां प्रेस कॉन्फ्रेंस रखी वई। जॾहिं शीमा करमानी जॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस जे लाइ अची रही हुई त पोइ उनखे रोकियो वियो आहे, उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस तरफ़ां जेके गॾु ॿिया आयल औरतूं हुयूं, कुझु खगड़ा फ़क़ीर बि गिरफ़्तार कया विया आहिनि। उन्हनि जो चवणु असां प्रेस कॉन्फ्रेंस न ॾींदासीं ऐं उन्हनि खे रोके वियो। शीमा करमानी तरफ़ां घणो बहस कयो पुलिस सां, पर पुलिस उनखे गिरफ़्तार करे छॾियो। जी महिरबानी अवां जी फयाज़ आगाह करण लाइ।